Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मश्किरन जो गोट तई मुंहिंजो नालो अथई फरी ऐं ॻाल्हि कंदी आहियां खरी बाबा ही वठ हुननि खां फुरिया अथमि ए बस हेतिरा पैसा मूंखां त 30-35 फुरिया अथनि डीज़ल ते आहिस्ते आहिस्ते सभु कढंदीमान ये जेके मसवाड़ी आहिनि इहे त पाण खे वॾा ठग था सम्झनि डीज़ल ते उन्हनि खे ख़बर ई कान्हे त असां हिननि जा पीउ आहियूं मां बि पी न न न न तूं मां छा न न न भेण भेण पर हू त मुंहुं में अखियूं विझो वेठा आहिनि जहिड़ी भेण तहिड़ो भाउ परवाह न कर तूं कम खे पट डीज़ल ते मां त कम खे छिकियो वेठी आहियां बाबा पंप पर तूं बि थोरियूं अखियूं पट उहा पोनी जेॾी महिल चए थी पैसा कढियो हली थी वञे इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे मां तिने पोन जी धप ते तो कम कयां सॼो बाक़ी कंहिंजो ॾोह आहे इहो मुंहिंजी छड़ाप जो ॾोह आहे फरी तुंहिंजी मां मरिया त ज़िंदा हुजे हा त न तोखे ॾुख ॾिसणा पवनि न मूंखे पवणा डीज़ल ते बाबा मूंखे जज़्बाती न कर न त मां रोईंदी सां कोन मां वॾो किन कंदी सां ऐं पोइ तोखे साफ़ करणो पवंदो रो भली पर मुंहिंजो मसलो त हल कर न तव्हांजो कहिड़ो मसलो इहो छड़ाप वारो डीज़ल ते इहो मसलो मूंखां वॾो आहे इहो मसलो तोखां वॾो आहे त मुंहिंजे ऐं पोनी जे विच में टंग न अड़ाइजा डीज़ल ते हा हा कोन अड़ाईंदसि छो जो मुंहिंजो नालो अथई फरी ऐं ॻाल्हि कंदी आहियां खरी जी अदा नंढा ये तो लिफाफो उहो ई आहे जेको उन टपाली खणी आयो हो हा हा खणु खणु हा दा लिफाफो तो उहो ई आहे शायद की वरतो न तॾहिं हिते उछलायो आहे इहो खोले त ॾिसीस खोले छा कंदासीं पढ़ियल औंठो बि कोन्हूं पढ़ंदासीं छा अदा नंढा जीअं था वॾा पोइ हल भला ककाली पढ़ायूं हल हा हल हल लालू कर ख़बर टिकट आई चाचा कलू कर दियो ज़ुल्म दियो छा थियो आहे टपाली टिकट वारो लिफाफो त खणी आयो के खरी न दई के बि कोन्हे कंहिंजो नालो लिखियल कोन्हे रुगो मश्किरनि जो ॻोठु लिखियल हो फेरा खणी आ अल्लाह कबीरा हाणे छा थींदो हाणे शहर वञणो पवंदो पोस्ट ऑफिस अरे तूं वञ न हिते छो बीठो आहीं वञा थो लालू के वड़े न वड़े विचार के जरूर खड़े काबले केता है अबू जी बंबू अबू मूं सुते सुते वेठे वेठे ओ सोचे वरतो आ त मुआरी भेण सेठियाणी चिलकड़ीअ जो हथ तोखे कीअं ॾींदी बाबल मुकर कोई चिलकड़ी हथ न खपे पर पूरी चिलकड़ी खपे मां बि सॼी चिलकड़ीअ जो थो चवां अबू इहा जेका मुआरी भेण आहे न इहा किनी मिटीअ जी ठहियल आहे तोखे चिलकड़ीअ जो संगो कंहिं हिसाब किताब सां ॾींदी बाबल पोइ हिसाब किताब जो बंदोबस्त कर न अॻी यो रुगो मवाली हूंदो हुनजे पोयां पर हाणे लालू बि कर खयो बीठो आहे लालू सगी पार्टी आहे मता सेठियाणी हा करे बी रहे त पोइ लालू के वणे न वणे विचार करो ज़रूर खड़े अरे ये हा कीअं कंदी हा थी करे जो वल्लू मरी जेस ताईं वल्लू ज़िंदा है न तेस ताईं सेठियाणी चिलकड़ीअ जो संग कंहिंखे बि कान ॾींदी बाबल वल्लू जिंदाबाद बाबल वल्लू जिंदाबाद बाबल वल्लू जिंदाबाद घट नारा घट लो स्पीड रखो नारनि जी नारा तॾहिं हणजा जॾहिं चिलकड़ीअ जो संग तोखे सेठियाणी हथ में ॾेई छॾे बाबल पोइ इहो सोच त सेठियाणी हा कीअं कंदी मूं अंडरस्टैंड करे छॾियो माना त सोचे छॾियो पर उन जे लाइ तोखे हिकिड़ो रूप मटणो पवंदो वो कीअं बात परते कर कन्वर्ते कर
ई मां सोचा पियो दुबई वञा। दुबई कल्लू ऐं दुबई टंगू यारनि वटि हलियो आहे गंबट घुमण। सोचा थो दुबई वञा पर ख़र्च लाइ केतिरो थींदो? दुर्गी सोचे रहियो आहीं न। हा त पोइ सोचण ते ख़र्च न आहे थींदो, दुबई वञण ते ख़र्च थींदो अथई। हा चवां थो मूंखे अहिड़ी का नौकरी मिले रुपो नोट ई नोट हुजनि। हा पोइ एटीएम मिशन आहे न, उन ते गार्ड जी नौकरी कर, नोट ई नोट ॾिसंदे रुॻी। तो त मुंहिंजी वॾे में वॾी दुश्मन आहे। तूं नथी चाहीं त कल्लू का तरक़ी करे? कल्लू मूंखे न हली रानी बाग घुमाइजे। छो अॼु वरी कीअं तोखे रानी बाग घुमण जो शौक़ु थियो आहे न? वो इन करे चवनि था रानी बाग में 5.5 फुटनि जो विछायो आहे। अड़ी रन घर में हेॾो सारो 5.5 फुटनि जो रिछ सुतो पियो आहे, तोखे नज़र कोन थो अचे? वरी हली हैदराबाद जे रानी बाग में रिछ ॾिसण। हाँ तूं रिछ थी आहीं पोइ कुता छॾी। अरे यार दिया साके हरू बोटा के महीने में जो मुके सही सही ॿुधाए। अब हवा तो मुंह तो जा दसी न मां तो बाबा हिते मुंह लिफाफो चलायो पर मुखे उते नजर ही कोन आयो। मुखे केड़ी खबर मत हवा में उडामियो होजे या केर खणियो होजे, पर तो लिफाफो उछलायो छो अंधी बुलाण जा पुट्रा। बाकी छा कया केर वथे ही कोन पियो। मां मश्करन जे गोठ जे हिक हिक माण्हू के मिनतू कयूं ऐं चयो मान अदा लिफाफो वठो केर वथे ही कोन पियो। अरे तो ये लिफाफे को उछले फुरशोणी छडियो। इने में 50 लाख जी लॉटरी। 50 लाख जी लॉटरी। हाँ हाँ फरी साहिबा फरी त कान्हे बाक़ी फरी जो पी हाज़िर आ। हल मां तो नथी ॻाल्हायां। छो मूंखां कहिड़ी ग़लती थी आहे जाने मन? मां पढ़णजी वेंदुसि ऐं तूं इहो ई छड़ जो छड़ो रहिजी वेंदे। अहिड़ी बददुआ न दे, न्याणी आई दुआ कर त मां सगुरो थी पवां डीज़ल ते। या अल्लाह मुंहिंजे दिलबर खे जल्दी मां जल्दी सगुरो कर। कदा थी सगुरो कर? सगुरो थियल आहे तोखे खीसे जो फाटक खोलणो पवंदो। जेके तूं तालो हयो वेठो आहीं चाबी दरिया में उछलाए छॾी थी छा? न मुंहिंजी इंगड़ विंगड़ जुलेबी जहिड़ी महबूब आहे। ईअं सम्झ तुंहिंजूं मुंहिंजूं दूरियूं ख़तम थी वञूं, पाण ॿई हिकु थियण वारा आहियूं डीज़ल ते। मूंखे त नथो लॻे त हिन सदी में पंहिंजो मिलाप थिए। मां अॼु ई तुंहिंजे भाउ खे पैसा ॾेई संग घुरण जी कोशिशि कयां थो। जल्दी कजांइ न त मां तुंहिंजी जुदाई जो सदमो बर्दाश्त न करे सघंदुसि। बस घणो जज़्बाती न कर। ईअं न थिए त मां जज़्बात में अची तोखे कोरट में वठी निकाह कयां डीज़ल ते। तूं त ईअं करे ई नथो सघीं। तूं त सफ़ा डिजणो ऐं बुज़दिल क़िस्म जो माण्हू आहीं। मां ईअं करे ॾेखारींदो साईं डिजणो आहे। छॾा कर पैसा ॾे त मां कुंवार थियण जो सामान वठी अचां। खोड़ पैसा चई वठ। नालो अथम फरी ऐं ॻाल्हि कंदी आहियां खरी, वरी हुनखे पैसा ॾेई छॾे। मजबूर आ आशिक मजबूर आ भली केॾो बि कदार हुजे। मजबूर आ आशिक मजबूर आ भली केॾो बि कदार हुजे। अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। वालेकुम सलाम। यो बिठलो या मां भूल जा थी? नामर सेठियाणी अल्हम्दुलिल्लाह मां मिठल बज़ा ते ख़ुदि वलद कोड़ल तव्हांजी खिदमत में पेश थियण जो शरफ़ हासिल कयो आहे। मदरसे में दाख़िल थियो आहे छा? अल्लाह ताला जो फज़ल आहे। इहो पिण सुठो कमु, पर उहो ॿियो फहम जंहिंसां पसी पिरीअ खे। अमर सेठियाणी पिरीअ खे पसण लाइ त ही रूप इख्तियार करण जो शरफ़ हासिल कयो अथम। तव्हांजी दुख्तर नेक अख्तर नज़र कान थी अचे। असांजे हिन सॼे तर में बल्कि असांजे सॼे ॻोठ मश्करनि जे में को बि अख्तर जे नाले सां न मर्द आहे न माई आहे। अम्मा सेठियाणी मुंहिंजो इशारो तव्हांजी नेक वक़्तु नींगर चिलकिणीअ ॾांहुं आहे। वॾो अदब एहतराम वारो थी वियो आहे। अमर सेठियाणी यकीनन इन ॻाल्हि में ई असां सभिनी जो छुटकारो आहे।
दोज़ख जी बाह खां बचण लाइ इहो ई तरीक़ो आहे। हाणे सही रस्ते सां लॻो आहे मिठल। तव्हांजे गुनाहनि में शल इज़ाफ़ो थिए, अलाह कंदो दोज़ख जी बाहि तव्हांखे नसीब थींदी। इन खां अॻु तव्हां तौबा ताइब थियो। मां मिठल वलद कोड़ल रहंदड़ मश्करनि जो ॻोठु तव्हां ॾे तकलीफ़ खणी इन लाइ आयो आहियां, घर में जवान न्याणी रहाए तव्हां गुनाह जो कमु करे रहिया आहियो। तोते कहिड़ो ॿार आहे? जवान न्याणी वेठी आहे, न्याणी बि मुंहिंजी, घर बि मुंहिंजे में वेठी आहे। तूं छो थो फटके? हा, तव्हां को खाधो पीतो था पहुचायो या को लटो कपिड़ो वठी ॾींदा आहियो, का दवा दारू वठी ॾींदा आहियो? तोखे कहिड़ी ग़लतीअ वरायो आहे? और यकीनन तव्हांजी कावड़ बरहक आहे ऐं इहो बि यादि रखण जो शरफ़ हासिल कयो त जवान न्याणीअ खे छड़ी छांड मां सघड़ो करणु केॾो सवाब जो कमु आहे। सवाब जी त ख़बर अथव न मोटी। ग़लत जाइ ते पहुतो आहे मिठल। इन दर तां नांग बि नेराने वेंदा आहिनि। ॿियो को दर वञी ताड़ उते तो ख़बर आहे न त मां सेठियाणी आहियां मश्करनि जे ॻोठ वारी। सिर ॾींदी आहियां, सुर कंहिंखे बि न आहियां ॾींदी। मां तव्हांजे हिन सिर ऐं सुर खे कुटे सटे चूरो बणाए मश्करनि जे ॻोठ जे घिटीअ में ईअं फिटी करे छॾींदमि जीअं माण्हू मोल कूओ फिटी कंदा। अलाह कंदो तव्हां चिलकणी ऐं मिठल जे मेलाप जो बि शरफ़ हासिल कंदो। मां हाणे हलण जो शरफ़ हासिल थो कयां। मिठल, मां बि सभु सम्झां थी पई त चिलकणीअ खे हासिल करण जे इटकिन बिटकिन जो शरफ़ थो हासिल करे पियो। मेलाप हासिल कयो, ईअं नथो चए त मुंहिंजे मथां तेज़ाब हारियो। निभागा सेठियाणी सिर ॾींदी आहे, सुर कंहिंखे बि नाहे ॾींदी। धीअर बि पंहिंजूं जेके परणायूं आहिनि राज राम उन्हनि सुख वता आहिनि। वेचारा दम दम था पिटनि पिया, कमायो कोन। बाक़ी ज़ालनि परण जड़ ते ज़ोर दोल वजनि, लावा लहनि, पोइ वतन पिन दियूं खाईंदियूं। लालू लालू मां न अम्मा सेठियाणीअ खे न अधु राज़ी करे छॾियो आहे। छाजे लाइ? तुंहिंजे मुंहिंजे रिश्ते जे लाइ? न न, तव्हांजे घर में रहण जे लाइ अम्मा अधु राज़ी थी वई आहे। ऐं जेकॾहिं अधु राज़ी अञा करे वईमांसि न त पोइ मां अचे तव्हांजे वरी घर में रहंदसि। ठीकु आहे? पोइ रुगो तूं ऐं मां। चिलकनी मां फ़िलहाल पंहिंजी लॉटरी जेका टिकट आहे न उन करे परेशान आहे। मूंखे वॾो बुर्श लॻो अथई। हा हा, ॿुधाए त सही छा थियो? या लॉटरी 50 लख वारी मिली टिकट? चिलकनी इन 50 लख जी लॉटरी मूंखे ईअं दलील कयो आहे जीअं रन साल न ज़कात लाइ वीचारी ख्वार थींदी आहे, ईअं मां ख्वार थियो आहे। भला लालू इहो त ॿुधाए, जेकॾहिं तोखे इहा 50 लख वारी लॉटरी मिली वञे त सभ खां पहिरियां कहिड़ो कमु कंदे? आख़िरी कमु मूंखां पुछी त तकड़ कर त हिकिड़े ई जुमिले में पहिरियों कमु आख़िरी कमु ॿई ॿुधाए छॾिया। न न, सभ खां पहिरियों कमु ॿुधाए। पहिरियों जेको मां कमु कंदुमि न उहो 100 रुपए जी मां मिठाई विराईंदुसि न लॉटरी जे करे, जेका लालीअ बासी आहे। हाँ बस 50 लख मां रुगो 100 रुपयो? अड़े हे लालू, तॾहिं त तोखे इहा लॉटरी नथी लभे। चरिया तूं पास कर बास त 50 लख मिलण खां पोइ मां सभ खां पहिरियां मुर्शिद लाल कलंदर जी हाज़िरी भरींदुसि। ऐं जॾहिं हाज़िरी भरण वञे न लालू त पोइ मूंखे बि वठी हलजाए। मूंखे रंग बिरंगी गानो वठणो आहे सेवण मां। वाइदो कर लालू, वाइदो कर, मूंखे वठी हलंदे न? लालू चिलकणी मां हथ कढ रे। अरे डायलॉग गलत न ॻाल्हाए। मुंहिंजा हथ चिलकणी में थोरे, चिलकणी हथ मूं में अथई। बस यार, इते चश्मे जी ज़रूरत पए थी। छलनि माण्हू अंधो थी। ऐं हे हथ मां घटि में घटि तुंहिंजे चवण ते त कोन कढंदसि। चिलकणी मुंहिंजी गैरत 120 रफ़्तार सां छोलियूं खाई रही आहे, इन करे चवां तो लुड़ी वेंदी। हथ कढ लालूअ मां। नथी कढां। छा कंदे? न कढंदीअसि। ठीकु आहे, तुंहिंजी मर्ज़ी मालिकियाणी आई, भली 2 हथ पकड़े बीहीसि, तव्हांजी मर्ज़ी आहे। बाक़ी मां वञांव थो भाॼाई लालीअ ॾे। अरे बेरी लाली, मां तो लालीअ खे न वठी आहे, रेंजर वठी आहे, पुलिस वठी आहे, बदमाश गुंडा वठी आहे, पर लालीअ खे न वठी आहे। एॾी छो त पोइ इहा लिकी लिकी पुराणी माण्हू इश्क छो थो करे? छॾींदो छा कोन? पुट मां अचां थो।
बिजली भरी है मेरे अंग अंग में, जो मुझे छुएगा वो जल जाएगा। टॉमी अरे ॾाढी ख़ुशि आहिनि। कहिड़ी ख़ुशी मिली थी? मुझी शादी जा दुहिल बजण शुरू थी विया आहिनि। अॼु मुंहिंजो भाउ मेमोरी कार्ड में फेरा भराइण वियो आहे। जीअं मुंहिंजो भाउ फेरा भराए मेमोरी कार्ड में ईंदो त मां हुनखे वॼाईंदुसि ऐं मां पंहिंजी ख़ुशी जो इज़हार कंदुसि नची नची। सची पची भी तुंहिंजी शादी थी रही आहे? छो तोखे रीस थी थिए छा? हाँ, मुंहिंजी शादी अलाए कॾहिं थींदी। तूं कंहिंसां शादी करण थी चाहीं? मां चाहियां थी त मुंहिंजी शादी के धाड़ियल सां थिए। अल्लाह लिल्ला छो? हाँ न न धाड़ियल से शादी न कजांइ। छो छो? धाड़ियलनि जा साथी घणा हूंदा आहिनि, मानी पचाए पचाए मरी वेंदी आहियां। अरे हाँ, धाड़ियल सां शादी करण जो प्रोग्राम कैंसिल। मां शादी के बापडा वारे सां कंदसि। न न न न बापडा वारे सां शादी न कजांइ। छो? मीटर हले या न हले पर बिल भरपूर मोकिलींदई। अरे हाँ जाई, इहो त मूं सोचियो ई कोन। बापडा वारे सां शादी करण जो प्रोग्राम बि कैंसिल। मां शादी कंदसि त के मास्तर सां। न को मास्तर सां शादी न कजांइ। छो? सॼो ॾींहुं ॿिके जो खोड़ो यादि कराईंदई ऐं प्यार जे पेपर मां चिकूं कढंदई। अरे हाँ, बस बस मास्तर सां शादी करण जो प्रोग्राम बि कैंसिल। मां शादी कंदसि त। ओ स्वीट। कहिड़ियूं था कचहरियूं कयो? तव्हां घर अचो न, मां अकेली आहियां। बाय। चाचा कलू मां त तुंहिंजी धीमा फासी वियो आहियां, मां मुसीबत में थी वियो आहियां। तोखां त वधीक मुसीबत में मां आहियां। कीअं? मूं वटि बि तुंहिंजी ज़ाल जी मां आहे। सही थो चई चाचा, हथ फाथायूं हथ। कुझु बि न। अलाए असांखे ईअं महसूस थियो त तव्हां असांजी गिला था कयो। गिला कंदा न बिला, असां माण्हू जिन सां तव्हांजी गिला कयूं त तव्हांजी ज़ुबाननि में टुंग थियनि। छा गिला कयो तव्हां ऐं टुंग वरी असांजी ज़ुबाननि में थियनि? ॻाल्हि मिड़ई साॻी आहे। हूअं टुंग थींदा हूं वात पटियो पियो अथनि। लालू तूं अञा हिते वेठो आहीं? बाक़ी छा कयां, गुसल खाने में तड़को हणण वञा छा? लॉटरी जी टिकट ॻोल्ही? किथां ॻोल्हे चा? टपाले जिते लिफाफो उछलाए वियो उते हुयो ई कोन। मां त चवां थी त इन कुल्फी वारे ते केस कयो। केस करण ने धोबियो ते बि असांखे खपे। मोचड़ा त न स्त्री वारे खे हणण घुरिजनि, जंहिं लिफाफे ते नालो ई न लिखियो। कुटको त टपाली खे ॾियणु घुरिजे जे लिफाफो ई उछले छॾियो। ऐं वरी मुंहिंजी दिलि इहा थी चवे त हिननि ॿिन्ही मां धीरुनि खे रसो विझी वण में टंगे छॾियां। लख जी ॻाल्हि कई लख जी। ऐं हीअ कर 20,000 तूं ॾे ऐं 80,000 मां थो खणा। छो असां छा कयो? अरे लॉटरी त कपड़नि में ई न, तव्हां कुल्फी वारे खे ॾेई छॾी। असां वरी चवंदा त तोखे रसे में ॿधी खूह में उछलियूं। छो मूं छा कयो मां? पुराणी खमीस जे खीसे में लॉटरी जी टिकट त तो रखी न। हा त पोइ तो रखी तो असांखे ॿुधायो। बस बस कंहिंजो बि न आहे, सभु क़िस्मत जो चक्कर आहे। 50 लख असांजे नसीब में ई न हा। बस बस असांजे भाग खे बुर्श लॻी वियो। ला हौल वला कुव्वत। अरे तो मुगा मिठू वाला अला तो सुना तो ही कोन तो वनी। छोकरी तू खिली छो थी? मिठल तो यो केड़ो रूप इख्तियार कयो आ? मिठल मां मिर्चू थी वयो आहे। छोकरी तू मिर्चू चई या खिरचू चई असां ते को फर्क कोन थो पए। हाँ बाक़ी टोक करण ते तोखे ॾोह ज़रूर थींदो। सब ठयो पर मिठू तू या अख बंद करे छो थो ॻाल्हाए? छो त तुंहिंजे मथे ते रओ न आहे ऐं जेसीं ताईं तूं मथे ते रओ न रखंदी आहे मां अखि खोलण जो शरफ़ हासिल नथो करे सघां। मां का बि नौजवान नीकिरी जंहिंजे मथे ते रओ नाहे हूंदो उनखे हिकु अखि खणी ॾिसंदो आहियां। तंहिं करे जल्दीअ में पंहिंजे मथे ते रओ रख, मूंखे अखि खोलण जो शरफ़ हासिल थिए। चङो भला ठायो। हिकु ॻाल्हि मिठू मूंखे सम्झ में नथी अचे त तो जहिड़ो शैतान
एॾी जल्दी शरीफ़ कीअं थी वियो? कॾहिं कॾहिं कंहिंखे धोखो ॾियण लाइ अहिड़ो शरफ़ हासिल करणो पवंदो आहे, पर मां कंहिंखे धोखो न पर मुतमिन करण लाइ ही रूप अख्तियार कयो आहे। चिलखणी हाणे त मासी सेठाणी तुंहिंजो संग मूंखे ॾींदी न। अच्छा, हाणे सम्झसि न मां त तो इहो रूप छो इख्तियार कयो आहे। कुझु बि कोन थींदई मिठू, कुझु बि कोन। पर देख छो कुझु कोन थींदो? लेडी बंदूक तुंहिंजो ठका हिन रूप में कम न ॾेखारियो। ॻाल्हाई छो नथो? अरे खिले बि पियो थो वञनि, अॼु बुर्श ॾिनो त छा? ओ भाई छॾे मां मञा थो त खोड़ ॾिसी हाणे मां कम ते कोन आहियां, पर लाटरी वारे मसइले मूंखे मुंझाए विधो आहे न भा। अरे ये तो लॉटरी जी टिकट आहे बि मूं वारी। टिकट त मुंहिंजी आहे, पर सेठ धनु वटि कीअं आई? अरे हेॾे लालू के रथई बि कोन कया, टिकट कंहिं बि सूरत में दावत थो करणु। ॾिसी वरितो कमु ख़राब थी वियो। हा, कमु सुरीलो आहे, छुरी पई आहे पई। अरे लालू ये छा सेठ धनु के मारे छे? न देखो बाबा, सेठ धनु के मुंडा है मारियो, सेठ धनु तो अवली मोल। अरे सेठ धनु मरियो? मां थोड़ी मारियो तमास। मां आयसि न जेॾी महिल त सेठ धनु अवली मोल। अरे छुरी त तुंहिंजे हथ में आहे न। अरे चाचा घोबाटा हरू भरू ग़लति पुरुष नारायण ॻाल्हि खे सम्झो। मां सम्झी त वियो आहियां, अञा छा सम्झा? ॿुध न, असल में ॻाल्हि इहा आहे त तूं ग़लति सम्झो आहे। मां हे जेका छुरी खई न, उहा सेठ धनु जे हथ मां इहा लाटरी टिकट कढण लाइ खई। अच्छा, त तो धनुअ खे लाटरी जी टिकट जे करे मारियो आहे? ऐं मां सॼे ॻोठ खे थो ॿुधायां त लालूअ धनुअ खे मारियो आहे। ओ ॻोठ वारो, अरे तोखे त ख़बर आहे न, उहा टिकट कुल्फिन वारे खे मिली। कुल्फिन वारे वरी धोबीअ खे ॾिनी, धोबी वरी ॾिनी इस्त्री वारे खे। इस्त्री वारे छा कयो जो साॻी टिकट करे पोस्ट करे उमारे सॼी लिफ़ाफ़े विझी टपाली लिफ़ाफ़ो सॼे ॻोठ में खणी आयो। हुनखां कंहिं लिफ़ाफ़ो न वरितो, टपाली लिफ़ाफ़ो उछला ॾिनो। इहा जेका टिकट सेठ धनु हथ में, इहा मां ॾिसी परेशान थी वियुसि त यार छा मसइलो आहे, कीअं मां हिनखे खणा थो मथो तूं अची वई। मां बि इहो चवां थो त तूं धनुअ खे टिकट जे करे मारियो आहे, इन लाटरी जी टिकट जे करे। अरे हेॾे घोबाटा घम चकर ऐं 50 लख जी ॻाल्हि आहे। 50 लख जी ॻाल्हि आहे त पोइ अधु हिसो मूंखे ॾे, पोइ मां कंहिंखे बि ॻाल्हि कोन कंदुसि, न त ॾाढी ॻाल्हि हलंदई। अरे ही मुंहिंजो कहिड़ो पीउ आहे, पैसनि जो मामिलो आहे। मूंखे 25 लख ॾींदे न, पोइ मां कंहिंखे कोन ॿुधाईंदुसि त सेठ धनुअ खे लालूअ मारियो आहे। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।